छाछरो जे ॻोठ बहादुर जी डाढ़ी में साहु उसाड़जण सबब 40 वरनि जो मजीद पुट बहादुर फौत थी वियो आहे। ॻोठाणनि जे इतला बाद कांटियो पुलिस वाक़े वारे हंध लाइ रवानी थी वई आहे। वाक़ियो पेश आयो आहे छाछरो वेझो ॻोठ बहादुर जी ढाणी में, जिते खूह जी सफ़ाई करण दौरान साहु उसाड़जण दौरान नौजवान फौत थी वियो। 40 वरनि जो मजीद पुट बहादुर ॿुधाए पियो वञे, जेको खूह जी सफ़ाई दौरान साहु उसाड़जण जे करे उन दम ॾिनो आहे। ॻोठाणनि जे इतला बाद कांटियो पुलिस वाक़े वारे हंध लाइ रवानी थी वई। तफ़सील मालूम कंदासीं टाइम न्यूज़ ते रिपोर्टर अब्दुल जब्बार नोड़ियो खां। अब्दुल जब्बार, वाक़े जा वधीक तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल आमिर, ही कांटिए वेझो ही ॻोठ आहे बहादुर जी ढाणी में, जेका खूह जी सफ़ाई दौरान जेका 40 वरी जो आहे मजीद पुट बहादुर खूह जी सफ़ाई करे ऐं वापसि जेका खूह में हुनखे रस्ते में कढियो पियो वियो। खूह जे अध में अचण खां पोइ जेका साह घुटजण सबबि वापसि किरी पियो, हुन खां पोइ मौक़े ते फोत थी वियो। हुन खां पोइ ॻोठाणनि हद जी पुलिस कांटियो खे इतला ॾिनो। हिन वक़्तु पुलिस सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, पुलिस पहुची वई आहे, उतां लाश कढाए हिन वक़्तु पोस्टमार्टम जी कार्रवाई जे लाइ छाछरो इस्पताल आंदो पियो वञे। आमिर, अपडेट करण लाइ महिरबानी मुंहिंजी अब्दुल जब्बार।